बिरशाह थाणे जी हद खंडू स्टॉप वेझो ॻोठ मोहम्मद अली संग्रासी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल की बिल्डिंग में तरसियल बरसात मुतासिरीन के उथारण तां स्कूल में तरसियल माण्हुनि ऐं ॻोठ जे चङे मुड़िस जे पुटनि में मुहमारी बाद झेड़ो थी पियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त बिरशाह थाणे हद खंडू रोड स्टार वेझो मोहम्मद अली संग्रासीअ में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग में तरसियल बरसात मुतासिरीन खे उथारण तां स्कूल में तरसियल माण्हुनि ऐं ॻोठ जे चङे मुड़िस जे पुटनि में मुहमारी बाद झेड़ो थी पियो आहे। जंहिं बैदि बिरशाह पुलिस पहुची हिक धुर जे हिक शख़्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त स्कूल में रहंदड़ औरतुनि दाहूं कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त ताज़िन बरसातुनि में असांजा घर किरी तबाह थी विया आहिनि। मजबूरीअ में इलाइक़े जे मुअज़्ज़ज़ माण्हुनि हाजी मोहम्मद इसाक़ संग्रासी ॿियनि असांखे स्कूल जी बिल्डिंग में विहारियो। हाणे ख़ालिद संग्रासी, शाहजहान संग्रासी ऐं उन्हनि जे ॿियनि माइटनि असांखे असांजे छोकिरनि खे मार कुट कुण कई आहे। हिननि असांखे स्कूलनि मां उथारियो आहे। हिननि असांजे नौजवाननि जावेद ऐं अख्तर खे गुम कराए छॾियो आहे। महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।